खबरा बराई ने कात्या में लिखे बैठा उसको दीवार के पीछे का पता नहीं जमता नबी के भित्र जे पूछा जी खबर काने हदीस में मौजूदा मुस्तफा मिंबर ते बिठुआ तानो हयुआ मुनाफिकन छठो लकैया मुनाफिकन एतराज कयोआ मुनाफिकन इन मालूम थो मोमिन हुजूर जे इल्म ते एतराज कोन कंदो अला हुजूर जने गाल फरमाई तने अबू बकर सिद्दीक भी होयो अमीर उमर भी हो उस्मान जुल्लरैन भी होयो मौला अली भी होयो अशरा मुबशरा भी हो प्याद सहाबिया ते में उठी हुजूर का सवाल कोन कयो सही समा के की खबरा सबरी आमना सदक ना करे मजो एतराज कयो तब मुनाफिक कयो साईं मिंबर ते फरमाइंदा ला तसालूनी अन शैइन तवा के विषय जे बारे में एड़ी छे जे बारे में सवाल न कदो फीमा बैनकुम व बैन अस्साअह अजो खान क़यामत ताईं हलो पुछंदा तमाम जो बुधाईंदो मोहम्मद करीब वींदो उनजे हबीब जे लादा जो भित जे पुठियां जी खबर कोने माज़ल्ला जने हुजूर इहो फरमायो हिकड़ो हुजूर जो सहाबी असी बीठे फकाम अब्दुल्लाह बिन हुज़ाफा सभी थी बीठे काल अर्ज के मन अबी या रसूल अल्लाह सुभान अल्लाह से मुझे अबू केरा मुझे पी जो नालो छाए हुजूर फरमायो अबू का पाण फरमायो हुज़ाफा अब्दुल्लाह बिन हुज़ाफा ये साल का पाण फरमायो तुझे पी जो नालो हुज़ाफा या मसीदास गाल तब जने उन्हें जो मां की खबर पती ना जिस अब्दुल्ला जी अब्बा हुजूर का के साल से ते हुजूर का पूछूं तो मुझे पी किया ये 24 साल से चाहे जो जमानो केड़ी खबर असा तो बकरी पे चाहे कमकार पे जबरन में क्या केड़ी खबर जेकर हुजूर के बे जो नालो खणो त मां के चवंदो लगे चवण लगो अम्मा का गाल कोने जे मदीने वारो अज के बदवी जे लाए फरमाए हा हबशी जे लाए फरमाए हा कारे जे लाए फरमाए हा हुजूर त मुझे बी जो नालो खयो जे को हकीकत हो जगी हो अज जे करे हबशी गुलाम जो नालो मोहम्मद खणे हा तबे मुखे मुस्तफा जे फरमान दे यकीन होयो या सहाबा जो ईमान उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु के भी जाते गाला हजरत फारूक आजम इन खां को जने हुजूर ने फरमायो हजरत उमर फारूक का काम उमर हजरत उमर फारूक थी बैठे सुभान अल्लाह हुजूर जलाल में हम अखैना हुजूर जलाल बार बार फरमायो मुख्तलिफ लफ्ज़ है हिदायत दस ला तसलु अन शैन ये हदीस में वल्लाह है ला तसलु अन शैन हुजूर फरमायो खुदा जे जात जो मां कसम खाए न जवाब अचो पुछंदा वने फातिहा के जवाब खुदा के तो अमीर उमर जी अर्ज को या रसूल अल्लाह रदीना बिल्लाह रब्बा अल्लाह ते राजी आयो रब हुजन जे करे व बिल इस्लाम दीना दीन ते खुश आयो इस्लाम ते खुश आयो दीन हुजन जे करे व बिल कुरान इमामा कुरान ते खुश राजी आयो इमाम हुजन जे करे व बिक नबिया महबूब तो मोहम्मद जे मथा सा राजी ऐ खुश आयो तुझे नबी हुजन जे करे असा के एतराज कोने को या रसूल अल्लाह से मुदर लगायो एतराज करण वाला नायो फाफ अन्ना सही असा ते मेहरबानी फरमायो असा के माफ फरमायो तो हुजूर जलाल में हा रुखसार मुबारक मुस्तफा जा लाल गाना बीचगा अमीर उमर जो कयो फाफ अन्ना या रसूल अल्लाह असा के माफ फरमायो अफल्लाहु अन्का अल्लाह तुम्हारे दर्जन के बुलंद फरमाए
आला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो हुजूर फरमायो तव्हां पंहिंजे ॻाल्हि खां बाज़ अची वियो पर उहे माण्हू जेके ताना ज़नी कंदा मुंहिंजे इल्म जे मथां सुम्मा नज़ल अनल मिंबर पोइ हुजूर मिंबर तां लथा फअंज़ल अल्लाहु तआला हाज़िहिल आया इमाम बग़वी फरमाए थो पोइ अल्लाह इन आयत खे नाज़िल फरमायो त महबूब हाणे अल्लाह जो इहो शान न आहे जो तव्हां सभिनि खे गॾु रखे हत्ता यमीज़ल ख़बीस मिन तय्यब एसी ताईं जो अल्लाह ख़बीस खे तय्यब खां जुदा करे माना हाणे इन्हनि पलीतनि खे गॾु रहणु आहे हाणे इन्हनि पलीतनि खे पाक मोमिननि खां अलॻि कयो मालूम थियो त ये जेके ताना हण वारा आहिनि ताना ज़नी करण वारा आहिनि हुजूर जे इल्म जे मथां एतराज़ करण वारा आहिनि हुजूर जे इल्म जे मथां बेनुक्स तलाश करण वारा अबाई ॿिया आहिनि असां सुन्नी इहो ईमान रखूं था त मदीने वारो अल्लाह जे अता सां ग़ैब ॼाणे थो पोते मुंडीअ जो पहिरीं ॻाल्हि ते त हो था चवनि बाबा ॼाणे थो पर एतिरो जेतिरो अल्लाह ॾिनो असां बि चऊं था एतिरो ई जेतिरो अल्लाह ॾिनो वरी आवाज़ सां सुभाणे अल्लाह चओ पर ॾिनई केतिरो वअंज़ल अलैकल किताब वल हिकमह महबूब अल्लाह तो ते किताब हिकमत नाज़िल फरमाई व अल्लमका मा लम तकुन तअलम महबूब जो कुछ तू मोहम्मद न ॼाणंदो हुए ओ सब अल्लाह तोखे सेखारियो व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा ऐ महबूब अल्लाह जो तो हबीब जे मथां वॾो फज़ल आहे अल्लाह जो कुरान पढ़ी हिक बार तो टे पंज उन मक़सद वारियूं जेको तोखे सम्झ में थो अचनि हाणे मूं पढ़ी छॾियो ऐं हिननि हमराहनि जे मथां बसि हाणे मूं असांजो धाको ॼमी हुन सां क़ुरान पढ़ियो आहे तव्हां पंज आयतूं हू ॿुधियो ठीकु आहे न सही आयत हीअ तव्हां ॿुधी भला हलंदा हलूं क़ुरान जी ॿी आयत ॿुधो अल्लाह ताला फरमायो वनज़्ज़लना अलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शै वहुदौ व रहमतौ व बुशरा लिल मुस्लिमीन ऐ मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तुंहिंजे मथां किताब माना क़ुरान नाज़िल कयो तिबयानन लिकुल्लि शै इहो क़ुरान हर शइ खे बयान कंदड़ आहे वहुदौ व बुशरा वहुदौ व रहमतौ व बुशरा लिल मुस्लिमीन मुसलमाननि जे लाइ हिदायत भी आहे रहमत भी आहे त क़ुरान मुसलमाननि जे लाइ ख़ुशख़बरी बिशारत भी आहे हवाए क़ुरान हर शइ खे बयान थो करे तिबयानन लिकुल्लि शै कुल शइ खे क़ुरान बयान कंदो आहे पोइ जेको असां चवंदा न हुज़ूर खे अल्लाह कुल्ली इल्म अता फरमायो आहे उहो क़ुरान जे हिदायत मां साबित थी मोदी साहब तिबयानन लिकुल्लि शै क़ुरान हर शइ खे बयान करे थो ऐं उहो क़ुरान नाज़िल थियो आहे मदीने वारे ते सुभान अल्लाह बाबा इहो हिन त ॿ उनवान मूंखे ॾिना हा ॾिसो त मां हिकिड़े उनवान ते अञा पूरियूं आयतूं क़ुरान जूं कोन पढ़ी सघियो आहियां काफ़ी क़ुरान जूं आयतूं बसि हिनखे मां हिते छॾे थो वञा लिखी छॾींदुसि त मां हिते छॾियो आईंदा साल जहिड़ा रहियासीं मुलाक़ात थी त पोइ इंशाअल्लाह बाक़ी हाणे जेकर न हिन साल जी देरि करे आया वरी जे देरि कयूं त पोइ वरी साॻियूं देरि हिते कराईंदा मूंखे पढ़ो ला इलाहा
मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे बस हिकिड़ी हदीस मां पढ़ां थो, बाक़ी मां तव्हांखे अर्ज़ु कयो न, वो था चवनि एतिरो था मञूं जेतिरो अलाह ॾिनो, असां बि चऊं था त एतिरो ई था मञूं जेतिरो अलाह ॾिनो, पर अलाह ॾिनो केतिरो उहो पढ़ या क़ुरान या मुस्तफ़ा जो फरमान हदीस बायतूं ये पंजायत हू पढ़ियूं। हाणे वरी अचो हिकिड़ी हदीस पास अब हिकिड़ो माण्हू 8 साल मदरसे में पढ़ियो, घणा साल पढ़ियो, जो घणा साल, 8 साल में को मसलो समझ में कोन आयो कि नबीअ खे ग़ैब कोन्हे, पर मां तव्हांखे जेका मिशका जी हदीस तो पेश कयां, मिशका शरीफ जी हदीस तो पेश कयां। ये 8 साल जो माण्हू पाण खे इंसान सदे पट को बधे, दाढ़ी रखे, मौलवी सराए, मुझे मुखा वरी सनद वठी अचे, माण्हुनि खे वेठो ॿुधाए नबीअ खे ग़ैब जी ख़बर कोन्हे, नबीअ खे ग़ैब जो इल्मु कोन्हे। 8 साल पाण वारनि खे इहा ॻाल्हि वेठा ॿुधाईंदा त ख़बर कान्हे, पर मां तव्हांखे अहिड़े जी ॻाल्हि थो ॿुधायां, 8 साल त छॾ, पर हिकिड़ो ॾींहुं बि मदरसे में कोन वियो, पढ़ण कोन वियो, ऐं उन ॿुधायो त नबी ग़ैब ॼाणंदो आहे, ऐं मदीने वारे उन जी तस्दीक़ फरमाई हुई। ॿुधाई ख़बर कंहिं, इहा मज़ेदार ॻाल्हि आहे, ॿुधो। नबी हुरैरा हज़रत अबू हुरैरा जी रिवायत आहे, रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ाल चयाई, जा ज़ेबुन इला राई ग़नमिन, हिकिड़ो बघड़ निकितो बकरन जो धनारो उनजे धड़ में अचे पतो, फअखद मिनहा शाता, बघड़ बकरी संद ॾेई खणी उन धनार जी खई, फतलबहु राई, धनारो उनजे बघड़ जे पुठियां लॻो पंहिंजे बकरीअ खे छॾाइण जे लाइ, हत्ता इंतज़ाहा मिनहो, एसी ताईं जो धनार पंहिंजी बकरी बघड़ खां छॾाए वरिती। क़ाल फरमाई फसयद ज़ीब अला तल्लिल, बघड़ हिकिड़े भिट जे मथां, बघड़ जेको आहे हिकिड़े जबल जे टुकड़े जे मथां चढ़ी वञी वेठो, फअक़आ, पोइ वरी जीअं हुनजे वेहण जो अंदाज़ उन सां वेठो, वस्तस्फर, ऐं पंहिंजो पुछ जेको आहे ॿिन्ही टंगुनि जे हेठां ॾेई करे बघड़ पंहिंजूं अॻियूं टंगूं मथे पोयनि टंगुनि ते वेही रहियो आहे। हाणे ॻाल्हाए थो पियो धनार सां, क़ाल चयाई, क़द अमदतु इला रिज़्क़िन, ताकी तूं इरादो कयो हिक रिज़्क़ जे तरफ़, रज़क़नी अल्लाह, मूंखे अल्लाह इहो रिज़्क़ ॾिनो हो, मां उन जो इरादो कयो, अख़ज़तहु, मां उनखे पकड़ियो, बकरीअ खे मां पकड़े वरितो, शुफ़ल्तज़ातहु, तो वरी बकरी मूंखां खसे वरिती, हालांकि मुंहिंजो रिज़्क़ ख़ुदा मूंखे ॾिनो हो। फ़क़ाल अर्रजुलु, उहो माण्हू चवण लॻो, तल्लाह, अल्लाह जे ज़ात जो कसम, इन राइतु कल यौम, अॼु ॾींहुं जहिड़ो त मूं को ॾींहुं ॾिठो ई कोन्हे, ज़ेबुन यतकल्लमु, हिकिड़ो बघड़ आहे जेको मूं सां ॻाल्हाए रहियो आहे। केरु पियो ॻाल्हाए? जोर सां चओ। मिशका जी हदीस आहे, बघड़ थो ॻाल्हाए। अजीब ॻाल्हि आहे, अहिड़ो ॾींहुं बघड़ थो ॻाल्हाए। फक़ाल ज़िबु, बघड़ चयो, अजब मिन हाज़ा, तोखे तअज्जुब थो थिए न, मां जानवर थी करे ॻाल्हायां थो। जी हा, जे इन खां वधीक तअज्जुब जी ॻाल्हि ॿी अथई, रजुलुन फिन नख़लात बैनल हर्रतैन, साम्हूं खजर जा वण ॾिसो, खजर जे वण जे विच में हिकिड़ो जवान आयो आहे, युख़बिरुकुम बिमा मदा वमा हुवा काइनुन बादकुम, इन खजर जे विच में उहो जवान आयो अथई, गुज़िरियल ज़माने जो त ख़बरूं ॾींदो आहे, पर अॻिते जेको ज़माने में थींदो उन जो बि ख़बरूं ॿुधाए थो। युख़बिरुकुम बिमा मदा, मा कान, इन में अची वियो, वमा हुवा काइनुन बादकुम, मा
यकून इन में अची वियो जेको असां चऊं था त नबीअ खे अल्लाह कान यकून मा कान व मा यकून जो इल्मु ॾिनो आहे बग़ैर बि इहा ॻाल्हि पे कई धनार खे पियो चवे खजन दे विच में जवान आयो थई माना मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो आहे तव्हांखे ख़बरूं ॾे थो छा जो मां मदा अॻे ज़माने में जेके ख़बरूं वयूं आहिनि थियूं आहिनि उहे बि ॿुधाईंदो आहे ईंदड़ ज़माने जूं बि जेके तव्हां खां बाद में थींदो उहे बि ख़बरूं ॿुधाए थो बघड़ मदरसे में कोन वयो हो चुप करे वेहंदो त सभु हदीसूं खोलींदुसि हिम्मत खे असां भई सुभाणे न पढ़ियो न मदरसे वयो न हिकु साल न ॿ न पंज न अठ न सनद न सर्टिफिकेट कुझु बि न वो त इंसान बि कोन हो जानवर हो चओ सुभाणे उन इहा ॻाल्हि कई हज़रत अबू हुरैरा फरमाए थो फकान अर्रजुल यहूदिया इहो धनार बकरनि जो यहूदी हो फज्जाअ को आयो इलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर जे दरबार में आयो फअखबरहु हुजूर खे जे ॿुधाई या रसूल अल्लाह बघड़ हीअं पियो ॿुधाए व असलम मुसलमान भी थे हदीस पाक में आप सद्दक़हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर उन धनार खे कूड़ो कोन चयो नबी करीम अलैहिस्सलाम उनखे सचो करार ॾिनो माना तुंहिंजी ॻाल्हि बि सची ऐं जेका बग़ैर तोखे ॻाल्हि ॿुधाई उहा बि सची आहे सुभान अल्लाह हदीस ॿुधव न सुभान अल्लाह बाबा जॾहिं बारो ईंदो आहे न टाइम अचे नबी साईं जे शान जो वक़्तु अचे हुजूर जे शान जो हुजूर जी शान जो मसलो अचे या हुजूर जे शान जो मामलो अचे इंसान त इंसान आहे पर जॾहिं हुजूर जे शान तारीफ़ जो वारो आहे त अलाह जानवरनि खां बि मुस्तफ़ा जी तारीफ़ कराए हक़ हक़ वाह वाह सुभान अल्लाह या आवाज़ सुभान अल्लाह चयो सुभान अल्लाह जेकॾहिं को रोकण वारो रोकींदो पाण रुकिजी वेंदो मुस्तफ़ा जो शान सदा ई ज़िंदा यो शान सुभान अल्लाह कदे ते आशिक चयो तुंहिंजे शान मथा सुभान अल्लाह क्या कुर्बान नबी तुंहिंजे शान मथा सुभान अल्लाह रे जो कुमार बार मां निकरे त सिधो वञी मदीने शरीफ में पहुचे ऐं वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चयो तुझे शान मथा क्या कुर्बान नबी गोरिया बार बचा जिंदो जान नबी तुझे शान मथा तू आदम खां भी आई अवल रब तोखे कयो असांजो नबी आखिरी नबी आहे चओ असांजो नबी राजा जंहिंजो ईमान आहे सभई ॻाल्हायो असांजो नबी आखिरी नबी आहे हुजूर खां बाद में को नबी हिन दुनिया में अचण वारो कोन्हे अल्लाह नबूवत खे मुस्तफ़ा जे मथां ख़त्म फरमायो कदे करे मिर्ज़ाई ठग हो कादियानी कज़्ज़ाब हो कादियानी दज्जाल हो कादियानी मुर्तद हो कादियानी काफ़िर हो उन जा पेरोकार मुर्तद आहिनि उन जे मञण वारा मुर्तद ऐं कटा काफ़िर आहिनि कादियानी उन जे पेरोकारनि सां असांजो को बि वास्तो कोन्हे असांजो वास्तो अल्लाह जे हबीब खुदा जे आखिरी नबी मोहम्मद करीम सां आहे तो आदम खां भी आई अवल
रब्बा तोखे कयो आहे ख़तामुर रसूल पैदा कोन कयो आहे तुझे मिसल सारे आलम में सामो नबी तुझे शान मथा क्या कुर्बान नबी गोरिया बार नचा जिंद जान नबी तुझे शान था नारे रिसालत या रसूल अल्लाह थे नारे रिसालत या रसूल अल्लाह अल्लाह ताला जी ज़ात सां दुआ है अल्लाह मुझो चवण पंहिंजो ॿुधण क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।